अस्सलाम वालेकुम दोस्तों अज जी इन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दर्दन जो देश KTN ते तमामु जल्द अचण वारो आहे कमिंग सून। त दर्दन जो देश जी हिकु बहितरीन ऐं सुठी कहाणी लिखी हुई आहे ऐं हिन जो जेको राइटर आहे उहो आहे, तव्हां हुनखे सुञाणींदा ई हूंदव। हुन केतिरा ई सिंधी ड्रामा लिखिया आहिनि, हुननि में पथर दुनिया, कंडनि जी सेज, दर्दन जो दरिया, नूर सेवा शाह, त हीअ आहे हुनजो राइटर। ऐं हीअ ड्रामो KTN ते तमामु जल्द अचण वारो आहे, जंहिंजो काफ़ी सिंधी जेको आहे सो इंतज़ारु करे रहिया आहिनि ऐं मूंखां कमेंट्स में पुछी रहिया आहिनि त हीअ ड्रामो छो एतिरो देरि करे रहियो आहे। त हीअ ड्रामो बि तमामु जल्द अची वेंदो। हुन खां अलावा KTN ते ॿियो बि ड्रामो तमामु जल्द अचण वारो आहे, जंहिंजा प्रोमो तव्हां KTN जे ऑफिशियल चैनल ते ॾिठा हूंदा ऐं KTN ॾिसंदा त तव्हां हुन ते ॾिठा हूंदा। त हीअ कॉमेडी ऐं बहितरीन कॉमेडी ड्रामो त हीअ ॿई ड्रामा जेको आहे सो हिकु ई महीने में चालू थींदा, त 5 ॾींहं ड्रामो हलंदो। दर्जन जो 2 ॾींहं हलंदो इहो ड्रामो, कॉमेडी ड्रामो। त ॾिसूं अञा ॾींहं वेझा अचनि कीअं ईंदा, तव्हांखे हिन चैनल ते असां अपडेट कंदा रहंदा हिन ड्रामे बाबति। त इहो ई अॼु जी वीडियो। थैंक यू वेरी मच।